अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा HRJDO न्यूज़ है यहाँ वज़ीर उन्नड़ नवाब शाह ख़बर शामिल कयूं था। अब्दुल सलाम डेरी जी अल ख़िदमत फाउंडेशन के तहत कोरोना वायरस के खतरे का बचाव लाए दर्जनी मस्जिद ऐं ॿियनि मक़ामात ते जरासीम किश स्प्रे शहरनि जी वाखाण अल ख़िदमत के सदर इंजीनियर अब्दुल वहाब खान चयो त कोरोना वायरस के नतीजे में थींदड़ लॉकडाउन के मुतासरनि में पहिरें ॾींहं खां राशन की विरासत शुरू कई वई हुई ऐं तैयार खाधे खां अलावा मच्छरदानियूं विरायूं वयूं हुयूं, जॾहिं त ऑनलाइन मेडिकल जी सहूलियत पिणु फराहम कई पई वञे। गुज़िरियल कुछ ॾींहंनि खां मज़हबी मक़ामात मस्जिदुनि, गिरजाघर, मंदरनि, शहर के पुलिस स्टेशन, AB एयरपोर्ट, थाणो, वुमेन पुलिस स्टेशन 1515 जे ऑफिसुनि, प्रेस क्लब, SSP ऐं उन सां मुहलका ऑफिसूं शामिल आहिनि। जरासीम किश स्प्रे कयो पियो वञे। होॾां सकरन ऐं बांदी में अल ख़िदमत जमात इस्लामी जे तहत रोज़ानो मुस्तक़ माण्हुनि जे लाइ पहिरें रोज़े खां इफ़्तारीअ जो इंतज़ाम कयो पियो वञे, जॾहिं त सकरन जे 70 घरनि में 10 किलो जे अटे जा थेला पिणु विराया विया। जमात इस्लामी के ज़िले अमीर सरवर अहमद कुरैशी चयो त नवाब शाह सकरन ऐं बांदीअ जे सरहदीअ वारनि खे अपील कई त हू पंहिंजे इलाइक़नि में अल ख़िदमत सां तावन कनि त जीअं मुतासिर माण्हुनि जी वधि खां वधि मदद कई वञे। अल ख़िदमत फाउंडेशन नवाब शाह की जानिब से आज तीसरा चौथा दिन है जो हम मुख्तलिफ मसाजिद में और मुख्तलिफ दफातर में हम स्प्रे कर रहे हैं। आज का स्प्रे जो है हम नवाब शाह के पुलिस स्टेशन थानों में करने का प्रोग्राम है और आज का पहला स्टेशन जो है 20 सेक्शन थाना जो है शुगर मिल के पास जो है वो हम कर रहे हैं। तमाम लोगों से दुआएं इस्तमास है कि साथियों की दुआएं करें। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।